ख़बर सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर आहे जोही मां टंडो रहीम ख़ान पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिकु फोरू मारण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अमां सां शेयर कंदा हलूं। मार्च बैल फोरू ते मुख़्तलिफ़ थाणनि ते 30 खां वधीक केस दाख़िल हुआ, इहो चवणु आहे पुलिस जो। अमां खे आगाह कंदा हलूं। जोही मां टंडो रहीम ख़ान पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिकु फोरू मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मार्च बैल फोरू ते मुख़्तलिफ़ थाणनि ते 30 खां वधीक केस दाख़िल हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अमां सां शेयर कंदा हलूं। जोही मां टंडो रहीम ख़ान पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिकु फोरू मारण जी दावा कई वई आहे। मार्च बैल फोरू ते मुख़्तलिफ़ थाणनि ते 30 खां वधीक केस दाख़िल हुआ। तफ़सील मालूम कंदासीं जोही मां अब्बास गाॾीअ खां। जी अब्बास, अपडेट कजो। टंडे रहीम ख़ान पुलिस ऐं फोरुनि में विच में जेको आहे मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले में हिकु फोरू जेको आहे अब्दुल वहीद सनाफ अब्दुल लतीफ़ महेज़र जेको आहे उहो मारिजी वियो आहे। जॾहिं त पोटी जो जेको मारिजी फोरू आहे उनजो लाश जेको तालके अस्पताल में पियल आहे। जॾहिं त पुलिस तरफ़ां इहा पिणु दावा कई थी वञे त फोरू जेके पुलिस जे इरादे सां बीठल हुआ जिन सां मुक़ाबिलो थियो, जंहिंमें जेको आहे सो अब्दुल वहीद जेको महेज़र आहे जंहिंजो सुञाणप जेका आहे मेयर तालके सां ॿुधाए छॾियूं। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि में जेके आहिनि उन ते जेके आहिनि फुर ऐं धाड़नि जा जेके आहिनि उहे केस दाख़िल थियल आहिनि। जी, महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।